मां पई ॻाल्हायां, मुंहिंजी चंदा धाराराम में मोकिले छॾी आहे। मुंहिंजी मां आहियां, महिरबानी करे मूं ॾांहुं मूंखे ॾेई छॾे। उमिरि नंढी आहे मुंहिंजी धीउ जी, 15-16 साल उमिरि आई आहे। ऐं ग़रीब मिसकिन आहियां, महिरबानी करे मुंहिंजी मदद करियो वञे। ऐं रोज़ जा चकर हिकु न ॿिए ॾींहुं तारीख़ ॾियनि पिया, पर मुंहिंजी धीउ खे मूंखे कोन था ॾियनि। असीं ग़रीब मिसकिन आहियूं। वज़ीर आला सिंध खे इहो मुंहिंजी अपील आहे, शहबाज शरीफ़, नवाज़ शरीफ़, बिलावल भुट्टो, महिरबानी करे मुंहिंजी धीउ मूंखे ॾेई छॾे। हाणे हलणु मूं में कोन्हे, हाणे हिमत मुंहिंजी वई हली आहे। ऐं महिरबानी करे मुंहिंजी धीउ जी मुलाक़ात बि मूंसां बंदि आहे, मुंहिंजी मुलाक़ात बि नथी करायूं। समन आहे त पंहिंजा पैसा ॾेई मुलाक़ात करे पियो। ऐं पाकिस्तान में रहण वारी आहियां, ऐं ॿिए मुल्क जी कोन आहियां। महिरबानी करियो ऐं मुंहिंजी मदद करियो वञो। ऐं ऐं पाकिस्तान में रहां थी, पाकिस्तान वारे खे चवां थी, महिरबानी करे मुंहिंजी धीउ जी मुलाक़ात करायो। 20 ॾींहं थिया, मुंहिंजी धीउ जा ख़बर कहिड़ा हाल आहिनि, कहिड़ा कोन आहिनि। इहो महिरबानी करियो।